अस्सलाम वालेकुम। मां इलाही बख़्श हुजां अॼु हिकु नए उनवान सां गॾु तव्हां सां गॾु आहियां। नवों असांजो उनवान आहे सिंधी ॿोलीअ में नाविल नवेसी। क्लास 12 जे ॾिनल ही सबक़ सिंधी ॿोलीअ में नाविल नवेसी जो लेखक अब्दुल क़यूम साहिबु आहे, जंहिं हुन में असांखे नाविल जे मुतालिक़ मुकमल ॼाण ॾिनी आहे त नाविल छाखे थो चइजे ऐं नाविल कहिड़े नमूने चए थो। बुनियादी तौर ते हीउ नाविल जो जेको हिसो आहे या नाविल जी जेकी ॼाण ॾिनी उन में मुकमल 2 हिसनि में विरहायल आहे। मां हिते इन ई नाविल जे चित्र खे मज़मून खे 3 हिसनि में विरहाईंदुमि त जीअं असांखे सम्झण में सवलाई थिए त नाविल छा आहे ऐं नाविल जी शुरूआति कीअं थी, नाविल जा उनसर कहिड़ा आहिनि, नाविल जा क़िस्म कहिड़ा आहिनि, त असांखे आसानी थींदी। पहिरियों हिसो आहे अॼु जेको मां हिते डिस्कस करणु चाहियां थो, तव्हां सां वज़ाहत करणु चाहियां थो, उहो आहे नाविल जी शुरूआति ऐं नाविल ऐं किसे में फ़र्क़ु जेको असां चऊं था। अचो त असां पंहिंजे उनवान जी तरफ़ अचूं, जेको लिखूं था त सिंधी ॿोलीअ में नाविल नवेसीअ जी शुरूआति। सिंधी ॿोलीअ में नाविल नवेसी। इन जो लेखक आहे अब्दुल क़यूम साहिब। अचो असां इन खे सम्झूं था छा करे। नाविल असल में लातीनी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जेको अंग्रेज़ीअ में आयो आहे ऐं सिंधीअ में अंग्रेज़ी मां शामिलु थियो आहे, जंहिंजे करे असांजे पहिरीं किताब जे पहिरीं सिट में ई लिखियलु आहे त नाविल अंग्रेज़ी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे अजीब शइ या का नई शइ। जॾहिं त जे नाविल जेको आहे उहो लैटिन वर्ड नोवेला मां निकितलु आहे, जंहिंखे इंग्लिश में नॉविल चयो वञे थो, जंहिंजी मीनिंग थिए थी समथिंग स्ट्रेंज और न्यू, माना अजीब शइ या का नई शइ। अजीब शइ या नई शइ इन खे छो चयो वियो, इन जो कारण आहे त असां वटि शुरूआति में किसा ऐं दास्तान जेके हुआ उहे मुरविज हूंदा हुआ। किसा ऐं दास्तान जंहिंमें माफ़ूकुल फितरत शयुनि जो ज़िक्र तमामु घणो मिले थो असांखे। माफ़ूकुल फितरत शयूं कहिड़ियूं, असांजो भरम आहे, संसो आहे, जिन, भूत, देव, परियूं, इन्हनि शयुनि खे वधीक अहमियत ॾिनी वेंदी हुई। असांजा अधु जॻह जा जेके किसा दास्तान हूंदा हुआ उहे मबनी हूंदा हुआ इन्हनि भरमनि ते, उन्हनि संसनि ते त जिन ईंदा, परियूं ईंदियूं, देव ईंदा ऐं उहे असांजा किरदार हूंदा हुआ समाज जा, जिन खे इन्हनि खे वाइको कयो वेंदो हो या उन्हनि जे मुताबिक़ जेको आहे सो ॾिठो वेंदो हुयो या उन्हनि ते किसो या दास्तान सर्जो वेंदो हुयो। पहिरियों दफ़ो अंग्रेज़ी ॿोलीअ में हिकु नाविल लिखियो वियो पामेला, जंहिंमें नई शइ नज़र आई। नई शइ नज़र इहा आई त पामेला रिचर्डसन जेको नाविल लिखियो पामेला, उन में हुन जिननि, परियुनि, देवनि, भूतनि खे छॾे करे इंसानी किरदारनि खे जेको आहे सो कमु वरितो, इंसानी किरदारनि खे ज़ाहिर कयो। इन जे करे इन खे चयो वियो समथिंग स्ट्रेंज, अजीब या नई शइ या नॉविल। इहा ई वजह हुई जो पहिरियों दफ़ो 1740 में इहो नाविल लिखियो वियो ऐं छपियो वियो, जंहिंखे चयो वियो अजीब शइ, नई शइ। छाकाणि त इन खां पहिरियों असांजे समाज में जेको बि लिखियो पियो वियो उहो असांजे भरमनि ते, असांजे संसनि ते ऐं असांजी सोच ते हुयो, उन खां अलावा वधीक कुझु कोन हो। बुनियादी तौर ते असां ॾिसूं था त सिंधी ॿोलीअ में न रुगो नाविल बकल में ख़ुदि आयो, पर संदसि इस्तिलाही नालो बि अंग्रेज़ी ॿोलीअ मां जीअं जो तीअं खणी आयो आहे। उन्हनि में असांजे नक़ादनि, मुहक़िक़नि ऐं नाविल निगारनि कंहिं क़िस्म जी का बि जेको तरमीम न कई ऐं साॻियो ई साॻियो नालो नॉविल जेको खणी आहे उहो सिंधी ॿोलीअ में लिखियो ऐं असां जीअं जो तीअं अॼु ताईं उनखे इस्तेमालु कंदा रहूं था। बुनियादी अचो त ॾिसूं त फ़र्क़ु छा आहे। नाविल जेको इंसानी ज़िंदगी जे चौगर्द घुमे थो, इंसानी किरदारनि ते आहे, इंसानी किरदारनि सां वास्तो रखे थो, इंसानी किरदारनि जी नुमाइंदगी करे थो। जॾहिं त किस्सो या दास्तान
जेको हुयो उहो जिन्ननि परियनि देवियनि ते आहे। जॾहिं त किसो जेको आहे उहो माफ़ूक़ुल फितरत शयुनि सां वाबस्तु आहे ऐं नाविल जेको आहे उहो चाहे मुकमल इंसानी ज़िंदगीअ सां वाबस्तु आहे। इन जे करे हीअ तब्दीली आई या नवाण आई। अॻिते हली असां ॾिसणु घुरिजे त नाविल जी ज़रूरत कहिड़ी पई, नाविल छो तब्दील आयो। हाणे असां हिकिड़ो सबक़ु पढ़ियो होसीं पहिरियों सिंधी ॿोली में नाविल नवेसीअ खां अलावा जेको पहिरियों असां पढ़ियो हुयो उहो हुयो पोरियतनि जो ॾींहुं, पोरियतनि जो आलमी ॾिहाड़ो। उन में मां हिकु वज़ाहत कई हुई त उहा वज़ाहत इहा हुई त 1886 में जेको उन्हनि इनकलाब आंदो हुयो, रिवोल्यूशन आंदो हुयो, उहो रिवोल्यूशन जेको हुयो उन नाविल निगारीअ जे ज़रिए ई आयो। छाकाणि त उन ज़माने जे नाविल निगारनि पहिरियों दफ़ो या जेको सो पंहिंजे लिखणनि में, पंहिंजे किरदारनि में, पंहिंजे मज़मून में जेको आहे सो उन शयुनि खे आंदो जेका इंसानी शऊर खे, इंसानी इल्म खे वधाए पई ऐं इहा ई हम असरियत हुई, उन ज़माने जी ज़रूरत हुई, उन ज़माने खे जेको आहे सो पेशकार हुई, जंहिंजे करे ई नाविल निगारनि उन शयुनि खे पंहिंजो जेको आहे सो महरक बणायो ऐं इंसानी ज़िंदगीअ खे बणायो। छाकाणि नाविल आहे इंसानी ज़िंदगीअ जो मुहरक, इंसानी ज़िंदगीअ जे चौगिर्द फिरणु, ऐं इन जे बुनियाद ते ई नाविल लिखियो वियो आहे। हाणे मिसाल जे तौर ते फ्रांस जो जेको इनकलाब आयो, फ्रांस जो इनकलाब आयो 1789 में, पर उहो 1789 खां ई लागू कोन थियो। उन सबबु छा हो त असां वटि जेके पहिरियों कहाणियूं, किस्सा, दास्तान या नाविल लिखिया वेंदा हुया त उहे रुगो राजाउनि जे लाइ, राणियुनि जे लाइ, बादशाहनि जे लाइ लिखिया वेंदा हुआ जेके वॾे माण्हुनि जे लाइ हूंदा हुआ। उहे उन्हनि माण्हुनि जे लाइ हूंदा हुआ जेके वॾे या इलीट क्लास सां ताल्लुक़ रखंदड़ हुया। बाल्ज़ाक पहिरियों कहाणीकार हुयो, पहिरियों नाविल निगार हुयो जंहिं बोर्ज़वा तबिके खे छॾे करे, बोर्ज़वा तबिको उहो जेको इलीट क्लास सां ताल्लुक़ रखे थो, हाई क्लास सां, अपर क्लास सां ताल्लुक़ रखे थो, उन्हनि खे छॾे करे पहिरियों दफ़ो हुन रेड्सन जे तबिके खे जेको आहे सो मुहरक बणायो ऐं उन्हनि खे ॾिनो। छाकाणि त उन्हनि रेड्सन जे तबिके खे इन करे मुहरक बणायो त हुननि आम ज़िंदगीअ खे पंहिंजे चौगिर्द आंदो, फिरायो, त जीअं असां ॼाणे सघूं त कहिड़े नमूने सां आम ज़िंदगी माण्हू जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी में वहे वापरे थो, ज़िंदगीअ खे गुज़ारे थो। इहो ई सबबु हुयो ऐं इन खे सम्झण जे लाइ असांखे इल्मी सुजाॻीअ ते वञिणो पवंदो, सरमाएदाराना दौर में वञिणो पवंदो। ऐं इहो सरमाएदार दौर हुयो जो इंसान खे निचोड़े रहियो हुयो, इंसान जो रत ख़तमु करे रहियो हुयो, इंसान खे सटे रहियो हुयो, सटे रहियो हुयो। उन सटण खां बावजूदि इंसान पंहिंजो पाण में हिकु सलाहियत रखी पई उभरण जी, ऐं उहा नाविल निगारनि पंहिंजे लिखण ज़रिए ॾिनी ऐं सोच तब्दील कई माण्हुनि जी त तव्हां कहिड़े नमूने सां पंहिंजी सोच खे तब्दील करे सघो था, कहिड़े नमूने सां पंहिंजो पाण खे बदिलाए सघो था, कहिड़े नमूने सां पंहिंजा हक़ वठी सघो था, कहिड़े नमूने सां तव्हां पंहिंजे हक़नि खे जेको आहे सो हासिलु करे सघो था। इहो ई सबबु हुयो जो इल्मी सुजाॻीअ खां पोइ असां ॾिसूं था त नाविल निगारी ऐं नसर निगारी हिक ॿिए सां सिलहाड़ियल आहे। नाविल निगारी नसर निगारी जी थोराइती आहे जो जेकॾहिं नसर अॻिते न वधी हा त नाविल निगारी बि अॻिते वधी कान सघे हा। असांखे हिते समाजी इल्मनि जी हैत खे, हैत माना जोड़जक खे सम्झणो पवंदो त छा आहे। समाजी इल्म जे मुताबिक़ ॾिसूं था त आदि जगात खां वठी हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हींअर ताईं ज़िंदगी बतदरीज हलंदी अचे पई थी। इन खे एवोल्यूशन चयो वञे थो। ज़िंदगी अचे पई, गुज़रे पई, हर हिकु माण्हू जेको आहे सो उन में हले पियो थो। जीअं जीअं तब्दीलियूं अचनि पियूं थियूं उहा इर्तिका इंसानु पंहिंजो पाण में तब्दीलियूं आणींदो पियो वञे। पहिरियों इंसान खे को अकुलु कोन हो, सोच कोन हुई ढकण कपिड़नि ढकण जो, त हुननि पतनि सां पंहिंजो पाण खे ढकणु शुरू कयो। अहिड़े नमूने सां इहा इर्तिका जेका एवोल्यूशन आहे उहा क़दीम ज़माने खां अचे थी। पर रिवोल्यूशन हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको इंसान खे तकिड़ो तब्दील करे थो। रिवोल्यूशन जी माना आहे इनकलाब, इनकलाब माना तब्दीली। कहिड़े नमूने सां अचे थी उहा इंसान में तॾहिं अचे थी जॾहिं उन खे को इनफोर्स यानी कि ॼाणी वाणी करे उनखे जेको आहे सो ढकींदो आहे, अॻिते वधाईंदो आहे, अॻिते वधाइण जी कोशिशि कंदो आहे। ऐं नाविल निगारनि इंसाननि में इनकलाब आंदो पंहिंजे लिखण जे ज़रिए, उन्हनि खे जेको आहे शऊर ॾिनो ऐं उन शऊर जे ज़रिए हू अॻिते वधी सघिया आहिनि। हिकु तहरीकूं
हुयूं नावल जो उन्हनि में रोमानवी तहरीक ऐं नफ़्सियाती तहरीक, रोमानी तहरीक ऐं नफ़्सियाती तहरीक जो हिकु अलॻि सिलसिलो आहे। उन सिलसिले जे बुनियाद सां ॾिसूं था त जेको रोमानवी तहरीक आहे उहा विंदुर खां ख़ाली आहे, उहा सुधारे खां ख़ाली आहे। उन में कंहिं क़िस्म जो अहिड़ो कोन्हे, उन में विंदुर न आहे, उन में सुधारो कोन्हे को, खिल कान्हे का, कुझु बि कोन्हे को। उन में इंसानी तख़युल ख़्याल जिथे वञे थो उन ख़्याल खे वञी उहो परखे थो, पकिड़े थो, सम्झे थो त मुंहिंजो ख़्याल जी उॾाम केतिरी आहे, मां छा सोचां थो, छा सोचे सघां थो। उन सोच खे पंहिंजी जेको महवर बणाए उन नाविल में लिखे थो। उन नाविल में जेको आहे सो जेके जेके शयूं साम्हूं अचनि थियूं उन्हनि खे जेको आहे सो लिखे थो। उन जो मिसाली पसंदि थी वञे थी, जंग आज़माई अचे थी, इख़लाक़ सिखणु अचे थो, मुहबत अची वञे थी, या सूंहं पैदा करणु अची वञे थी। इहे असांजा ख़्याल आहिनि, तख़युल आहे। असांजो ख़्याल जेतिरो ऊचो हूंदो, असांजो ख़्याल जेको आहे सो जेतिरो ऊचो हूंदो, असांजी जेको आहे सो नाविल में ओतिरी सघ पैदा थींदी वेंदी। इन में अंदरि असां ॾिसूं था त कुझु ॿियूं शयूं अचनि थियूं, मिसाल तौरु प्रचारी नाविल, इल्मी नाविल, जासूसी नाविल, तारीख़ी नाविल, इश्किया नाविल, सयाहती नाविल, साइंसी नाविल। अहिड़नि तरीक़नि ते असां जॾहिं पहिरियों अचूं था त असांखे इर्तिक़ाई महज़ सां बुनियादी ॿ नाविल हिकु अहिड़ा मिलनि पिया जेके मां पोइ ते ज़िक्र करे आयुमि रेडसन जे तबिके ते अमर ॾिनमल, लालचंद अमर ॾिनमल जो हिकिड़ो नाविल आहे चोट जो चंड, ऐं ॿियो मिर्ज़ा कलीच बेग जो ज़ीनत। उहो अहिड़े तबिके सां ताल्लुक़ रखंदड़ हुया जेके अवामी आम घराणे सां ताल्लुक़ रखंदा, ऐं आम घर, छो त हर हिकु माण्हू आम आहे ऐं माण्हू उन खे दिलचस्पीअ सां पढ़नि था। अहिड़े नमूने सां उन खे जेको आहे हुन पंहिंजो मुहर्रिक बणाए अॻिते वधायो। उहो बाज़ाक जो नज़रियो हो, जंहिं नज़रिए ते असांखे उहे नाविल मिलनि था। हाणे असां ॾिसूं था प्रचारी इल्मी, प्रचारी कंहिंजी प्रचार करणु, कंहिंजी ॻाल्हि करणु, का सोच करणु, ऐं इल्मी बुनियादनि ते नाविल लिखणु, जासूसी नाविल लिखणु, तारीख़ी नाविल लिखणु। तारीख़ी नाविल जंहिंमें असां कंहिं क़िस्म जी तारीख़ ॾींदा आहियूं, तारीख़ी वाक़िया ॾींदा आहियूं, तारीख़ूं पेश कंदा आहियूं। असां वटि अहिड़ा नाविल लिखिया विया आहिनि जंहिंमें असां जेको आहे सो सिर्फ़ु हिर्सत मां ॿ नाविल ॼाणाए सघां थो। उहो आहे अली बाबा जो मोहन जो दड़ो ऐं ॿियो मोहम्मद उस्मान रीपलाई जो सांगड़। इहे ॿ तारीख़ी नाविल आहिनि। उन खां पोइ इश्किया नाविल में त असांखे हिकु डिघी फ़हरिस्त मिले थी जेके इश्किया नाविलनि सां जेको आहे सो भरिया पिया आहिनि। तारक अल अबड़े जो नाविल हुजे, रहिजी वियल मंज़र हुजे, या जेको आहे सो ख़ाली बेंच हुजे, या ॿिया केतिरा ई नाविल आहिनि जेके असांखे इन में मिलनि था। सयाहती ऐं साइंसी नाविल पिणु असांखे मिलनि था, जंहिंमां असांखे ॼाण मिले थी त इहे नाविल उहे नाविल आहिनि जेके असां लिखंदा रहूं था। नफ़्सियाती नाविल हिकु अलॻि शइ आहे, उन में तख़युल जो को उॾाम कोन्हे का। इन में असांखे इंसान जो जीअं जो तीअं हू बहू नक्शो चिटणो आहे। मुंहिंजी सोच नेगेटिव आहे, मनफ़ी आहे, त उनखे मूंखे मनफ़ी ॾेखारिणो आहे। मूंखे उन में कंहिं क़िस्म जी का तब्दीली न आहे आणणी। हिकु माण्हू कावड़ वारो आहे, हिकु गुस्से वारो आहे, त उन में मां जेको आहे सो उन में पंहिंजो अंदाज़ त कोन थो ॾेई सघां, छाकाणि मूंखे जंहिं माण्हूअ जो गुस्सो ॾेखारिणो आहे, जेको किरदारु ॾेखारिणो आहे, उन किरदार में उनखे ओड़ो ई रंग ढकिणो आहे जहिड़ो मां समाज में हुनखे ॾेखारियो आहे या ॾिठो आहे। उन में मां जेको आहे सो इहो उनखे फिक्शियस कोन थो करे सघां, छाकाणि त मां नफ़्सियाती बुनियादनि ते हिकु नाविल पियो लिखां, ऐं नफ़्सियाती बुनियादनि ते नाविल जॾहिं मां लिखण ते पहुतुसि त मूंखे हूबहू उन जो जेको चिटो निशान ॾियणो आहे। हाणे इन ते बि असांखे हिकिड़ा वॾा जेको आहे सो नज़रिया मिलनि था। उन नज़रिए ते टे नज़रिया हिकु अहिड़ा नज़रिया आहिनि जंहिंते असांखे सम्झूं था त जेको आहे सो उन्हनि टे नज़रियनि जे बुनियादनि ते असांखे हिकु नाविल लिखिया विया आहिनि। उन्हनि नज़रियनि मां असांखे फ्राइड जो नज़रियो, जेम्स जॉयस जो नज़रियो ऐं कार्ल मार्क्स जा नज़रिया, इहे उहे नज़रिया आहिनि जिन नज़रियनि ते असां नाविल खे लिखंदे अॻिते वधंदा रहिया आहियूं ऐं उन्हनि खे वधाइण जी कोशिशि कंदा रहिया आहियूं। अॻिते हलो त मां हाणे ॿुधायां थो त नाविल जेको आहे उहो सऊं सिधो रस्म रिवाज रीतूं उन्हनि ते मबनी आहे। रस्म रिवाज रीतूं उन्हनि ते मबनी आहे ऐं उन्हनि ते ई हूंदो आहे, उन्हनि जे मुताबिक़ आहे। असांखे जॾहिं नाविल लिखणो हूंदो आहे नफ़्सियाती या रोमानवी, ॿिन्ही में असांखे इहो ख़्यालु करिणो आहे, छाकाणि त जेको रोमानवी आहे उन में असांखे पंहिंजा ख़्याल ॾेई सघूं था। जॾहिं नफ़्सियाती आहे उन में पंहिंजे ख़्याल त ॾेई सघूं था, पर उन खे कहिड़े अंदाज़ सां पेश करिणो आहे, समाज जी हूबहू तस्वीर चिटी असांखे रखणी आहे। नाविल आहे ई असांजी मुकमल
ज़िंदगी। थोरो अॻिते वधूं था त हाणे ॿियो हिसो इन ई नावल में आहे। त ॿियो हिसो कुझु हिन रीति आहे त इन ई नावल जो ॿिए हिसे में आहे त नावल ऐं किसे में फ़र्क़ु कहिड़ो आहे। किसो छा आहे, दास्तान छा आहे। नावल ऐं किसे में फ़र्क़ु इहो आहे त नावल जेको आहे उहो इंसानी किरदारनि जे बुनियादनि ते अॻिते वधे थो ऐं किसो जेको आहे उहो माफ़ूकुल फितरत जे बुनियाद ते आहे। हिन में केतिरा ई फ़र्क़ आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधाईंदो वेंदुमि। माफ़ूकुल फितरत छा थो चइजे। माफ़ूकुल फितरत हिन लफ़्ज़ जी माना आहे असांजे समाज सां न ठहकंदड़ किरदार कहिड़ा आहिनि। मां तव्हांखे वाज़े करे चुकुमि असांजे समाज सां अहिड़ा किरदार जेके असांजे सां नथा ठहकनि। उहे जिन, देव, परियूं, भूत, इहे उहे किरदार आहिनि जेके माफ़ूकुल फितरत आहिनि। ऐं इहे सभु जा सभु जेके आहिनि उहे किसे में हूंदा आहिनि, दास्तान में हूंदा आहिनि। जॾहिं त जे नावल में इंसानी ज़िंदगी जी प्रचार हूंदी आहे। इंसानी ज़िंदगीअ जी प्रचार हूंदी आहे। अहिड़े नमूने सां मां अॻिते वधां थो त नावल दरअसल साॻियो किसे जी बुनियाद ते ई वरितो वियो आहे। किसो तवील हूंदो आहे, डिघो हूंदो आहे। उन में जेको आहे सो केतिरा ई जेको आहे सो कड़ियूं हूंदियूं आहिनि, पर उनमें रब्त न हूंदो आहे। उनमें कड़ी कड़ी सां जुड़ियल न हूंदी आहे। उन में का ॻाल्हि ॻंढियल न हूंदी आहे। मिसाल जे तौर ते मां हिकिड़ी ॻाल्हि ईअं थो कयां त हिन दम हिकिड़े हिते वेठो आहियां, अखियूं बंदि कंदुमि ऐं जेको आहे सो आसमान ते पुॼी वेंदुमि। इहो किसो में त मुमकिन आहे, पर नावल में इहो मुमकिन कान्हे को। छाकाणि नावल मुकमल ज़िंदगीअ जी हक़ीक़ती शयुनि ते मबनी हूंदो आहे। जेकॾहिं मां अखियूं बंदि कयां थो, 2 सेकंड खां पोइ अखियूं खोलियां थो त साॻी हंधि मौजूदु हूंदुसि, कंहिं ॿिए हंधि मौजूदु न हूंदुमि। छाकाणि त इहो इंसानी सोच खां बालातर आहे त असां हिकु सेकेंड में कंहिं ॿिए जहान में हा सोचे सघूं था, फ़िक्र करे सघूं था। बाक़ी उते पुॼी कान सघूं, आसमान ते पुॼी कोन सघूं। बाक़ी जेकॾहिं असां चाहियूं त मां अखियूं बंदि कयां, जबल में पुॼी वियुमि, हा पुॼी वियुसि। छा में? किसे में, दास्तान में। उते मुमकिन आहे, नावल में मुमकिन कान्हे को। कहाणी किसे में बि हूंदी आहे, नावल में बि हूंदी आहे। किरदार किसे में बि हूंदा आहिनि, नावल में बि हूंदा आहिनि, पर फ़र्क़ु आहे। किसे या दास्तान में जेके किरदार आहिनि उहे माफ़ूकुल फितरत आहिनि। जिन आहिनि, देव आहिनि, परियूं आहिनि, भूत आहिनि, बादशाह कोन्हनि खे, राणियूं कोन्हनि खे, बल्कि उन्हनि में जेके किरदार रहंदा असांजे समाज सां ठेकंदड़ कोन्हनि खे। बाक़ीदा वरी नावल में जेके अचनि था उहे इंसान आहिनि, इंसानी समाज आहे, इंसानी किरदार आहिनि ऐं इंसान जहिड़ा जाॻंदा किरदार मिलंदा असांखे, जेको इहो वज़ाहती फ़र्क़ु आहे। ॿियो नंबर ते असां चऊं था त इन ई नावल में असांखे ॿियूं शयूं जेके मिलनि थियूं उहे आहिनि माहौल, मंज़र निगारी। किसे में बि मंज़र निगारी आहे, नावल में बि मंज़र निगारी आहे। अॻिते वधूं था, नावल ऐं कहाणी में फ़र्क़ु। कहाणी या अफ़सानो छा आहे ऐं नावल छा आहे। केतिरनि ई मुहक़िक़नि, केतिरनि ई नक़ादनि इन ॻाल्हि खे सम्झायो आहे, इन खे सम्झायो आहे त कहाणी हिकु अलॻि शइ आहे ऐं नावल हिकु अलॻि शइ आहे। बिल्कुलु आहे। कहाणी हिकु सुफ़े खां शुरू थी वधि में वधि 25 सुफ़नि ताईं हले थी ऐं उन खां पोइ ख़तमु थी वञे। जॾहिं त नावल जेको आहे सो हिकु सुफ़े खां शुरू थी 100 सुफ़ा, 200 सुफ़ा, 300 सुफ़नि खां मथे बि चढ़ी थो वञे। मां इन खे इंतिहाई सवलो करे तव्हांजे साम्हूं पेश कयां थो, उहो इहो आहे त कहाणी ज़िंदगीअ जो हिकिड़ो ॾींहुं आहे, नावल मुकमल ज़िंदगी आहे। सम्झी विया हूंदा त कहाणी ज़िंदगीअ जो हिकिड़ो ॾींहुं आहे, नावल मुकमल ज़िंदगी आहे। कहाणीअ में असांखे हिकिड़े ॾींहं जी का बि ॻाल्हि, को बि वाक़ियो असां ॿुधाए सघूं था, असां पेश करे सघूं था, उन में असां वर्जाए करे सघूं था। पर नावल में असां ॼमण खां वठी मरण ताईं केतिरा ई जेको आहे सो
मरहला आहिनि, ख़ुशियूं आहिनि, ग़म आहिनि, ॾुख आहिनि, ॾोलाव आहिनि, सख़्तियूं आहिनि, सहंज आहिनि, हर हिकु शइ खे असां उन में शामिल करे सघूं था। कहाणीअ में किरदार जी अणाट हूंदी आहे, घटि हूंदा आहिनि, उन में एतिरी गुंजाइश कोन्हे जो 100 किरदार आणे सघनि, जॾहिं त नाविल में हिकु तवील गुंजाइश हूंदी आहे, असां नाविल में केतिरा ई किरदार आणे सघूं था। उन खां अलावा असां जेकर अॻिते वधूं था त फ़नी असूल बि आहिनि, जेके मां तव्हांखे आईंदे ॿी वीडियो में ॿुधाईंदुमि त कहाणी या नाविल में कहिड़ा कहिड़ा फ़नी असूल आहिनि, कहिड़ा जेको आहे सो उन में कहिड़ी शयूं हुजणु घुरिजे, जंहिंमें असां चऊं था प्लाट आहे, मुकालमे निगारी आहे, मंज़र निगारी आहे, वग़ैरह वग़ैरह जेतिरियूं बि शयूं आहिनि, इन्हनि खे मां तव्हांखे वरी ॿिए लेक्चर में वाज़े कंदुसि। मूंखे इजाज़त ॾींदा त जीअं मां ॿिए लेक्चर लाइ तव्हां सां मुलाक़ात करे सघां।